अस्सलाम नाज़रीन अॼु को असां प्रोग्राम माज़ी में ज़री जिन्सुनि जे हवाले सां कारोबारी मरकज़ रहंदड़ बदीन ज़िले जे इंतहाई शाहूकार शहर ॾे शहर जी हाणोकी तबाही बर्बादी ऐं उनमें बुनियादी सहूलियतुनि जी खोट ते ठहिराया आहियूं। उम्मीद आहे हिन प्रोग्राम में जेका असां इशूज़ हाईलाइट कंदासीं, आइडेंटिफाई कंदासीं, उन खां पोइ लाॻापियल दुनियूं सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा उन्हनि मसइलनि जो को तकिड़ो नोटिस वठी उन्हनि मसइलनि जे हल जी का कोशिशि कंदा। ॾे शहर में हिकिड़े ई टावर में जेस टेलीनॉर यूफोन जे नेटवर्क जी जॻह ते 24 कलाक रुगो इमरजेंसी हुजे थी। ॾे शहर जे पुलिस स्टेशन जी नई बिल्डिंग जी तैमीराती कम रोलड़े जो शिकार आहे। हुजनि जे लाइ ॾे शहर में हिकिड़ी RHC बि आहे, लेकिन उनमें इमरजेंसी बुनियादनि ते कंहिंजो इलाज मुमकिन ई न आहे। चवण जे लाइ ॾे शहर खां टणो बागो, ॾे शहर खां डिगड़ी ऐं ॾे शहर खां जुडो रोड आहिनि, लेकिन तव्हां उन ते सफ़र जो तसवर जेको आहे सो नथा करे सघो। ॾे शहर जे ड्रेनेज सिस्टम जी तबाही जी कहाणी अलॻि त वाटर सप्लाई जी तबाही जो दास्तान अलॻि आहे। हीउ जदीद कंप्यूटराइज़ दौर आहे, टेक्नोलॉजी जो दौर आहे, राब्तनि जो ऐं कम्युनिकेशन जो दौर आहे, लेकिन ॾे शहर में हिकिड़े ई टावर में टिनि कंपनियुनि जा जेके से नेटवर्क जा जेको सो सिस्टम लॻल आहिनि, लेकिन उहे हितां जी आवाम जे लाइ बिल्कुलु ई जेको सो बेफ़ाइदे बणियल आहिनि। जनरेटर जेको आहे सो हितां जो जेको आहे उहो ख़राबु आहे, वापडा न हुजण जे जेको सो बराबरि हुजे थी। टावर जे अंदरि जेको आहे सो बिजली जूं जेके तारूं आहिनि उहे जेके से नंगियूं पियल आहिनि, उहे कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे हादसे जो जेको आहे उहो सबबु बणिजी सघनि थियूं। हीउ कम्युनिकेशन जो दौरु आहे, माण्हू जेके आहिनि उहे तकिड़ा राब्ता चाहिनि था, माण्हुनि जो जेको कारोबार आहे उहो इन कम्युनिकेशन ते ई आहे, मगर ॾेई ऐं उनजे आस पास जे माण्हुनि जो जेको हीअ जेके से नेटवर्क जेके लॻल आहिनि उन्हनि जी जेका सहूलियत आहे उनखां मुकमल तौर ते माण्हू महरूम आहिनि। माण्हुनि सोशल मीडिया ते इन ॻाल्हि खे बार बार हाईलाइट कयो आहे, कंपनियुनि खे पर्सनली तौर ते जेको सो फ़ोन करे माण्हुनि जेको आहे उहो आगाह कयो आहे, लेकिन कंपनियुनि हिन जो को बि नोटिस नाहे वरितो। माण्हू जेके आहिनि उहे पैकेजिस कराइनि था मुख़्तलिफ़, लेकिन उहे इस्तेमालु करण खां सवाइ जेके से एक्सपायर थी था वञनि। कंपनियूं माण्हुनि मां कमाए रहियूं आहिनि, लेकिन माण्हुनि खे जेको कंपनियुनि मां कोई फ़ाइदो जेको आहे उहो नाहे मिली रहियो। हाणे त माण्हू उन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़ु अदालत में बि जेको आहे सो वञण जो सोचे रहिया आहिनि। माण्हू अगरि अहिड़ो को क़दम खणनि था, उन खां अॻु में कंपनियुनि खे जेको आहे सो पंहिंजो जेको रवैयो आहे उन में सुधारो आणणु खपे। सिहतमंद समाज जे लाइ सिहत जे इदारनि जो हुजणु ज़रूरी आहे, छो त सिहत जेका उहा हज़ार नेमत आहे। बदकिस्मती सां ॾेई में हिकिड़ी RHC त मौजूदु आहे, पर हीअ पंहिंजे क़ाइमु थियण खां वठी 1992 में RHC क़ाइमु थी आहे। पंहिंजे क़ाइमु थियण खां वठी अॼु ताईं हीअ मेडिकल ऐं पैरामेडिकल जेको अमलो आहे उनजे खोट जो जेको आहे उहो शिकार रही आहे। RHC ॾेई मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ NGOs जे कॉन्टेक्ट में वेंदी रही आहे, ऐं हाणे बि जेको आहे सो उहा IHS नाले हिकिड़ी NGOs आहे उनजे कॉन्टेक्ट ते कमु करे थी। उहा ई IHS खे जेको सो हैंडल करे थी, लेकिन बदकिस्मती सां पंहिंजे क़ाइमु थियण खां वठी अॼोके ॾींहं ताईं RHC ॾे जो जेको सो मेडिकल ऐं पैरामेडिकल जेको अमले जी जेका खोट आहे उहा पूरी थी न आहे सघी। ॾेई RHC में जेको आहे सो उहो हिकिड़ो गाइनी वार्ड जेको आहे उहो मौजूदु आहे, लेकिन जेको सो हुते गाइनाकोलॉजिस्ट जेका थिए उहा अपॉइंट थियल न आहे। उनखां सवाइ गाइनी वार्ड में जेको आहे सो हिकिड़ो लेबर रूम आहे, उनमें जेका मशीनरी हुजणु खपे हिकिड़ी प्रेगनेंट औरत खे जेका डिलीवरी कराइण जे लाइ, उहा लखे रुपए जी जेका आहे मशीनरी उहा मौजूदु आहे। टोटल टूल्स जेके आहिनि, सामान जेको आहे उहो मौजूदु आहे, लेकिन उते का बि गाइनाकोलॉजिस्ट उनखां सवाइ मिडवाइफ जेका आहे उहा मुक़ररु कोन्हे, जेका कंहिं जेका सो जेका हुते प्रेगनेंट औरत अचे त उनजी जेका डिलीवरी आहे उहा कराए सघे। उनखां सवाइ हुते डेंटल जेको आहे सो क्लिनिक उनजी जेका मशीनरी आहे उहा मौजूदु आहे। लखे रुपए जी उहा मशीनरी आहे, लेकिन कोई डेंटल सर्जन जेको आहे उहो बि जेको सो अपॉइंट थियल न आहे। ऐं जेका मशीनरी आहे लखे रुपए जी जेका मशीनरी डेंटल जी आहे उनमें कोई असिस्टेंट जेको टेक्नीशियन जेको आहे उहो बि जेको सो अपॉइंट थियल कोन्हे, त उनखे हलाए केरु ऑपरेट केरु करे। एतिरियूं शयूं जेके सारियूं शयूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। गाइनी जी जेको वार्ड आहे, लेबर रूम, उनमें उहा मशीनरी मौजूदु आहे। ऐं डेंटल क्लिनिक जेका हुनजी आहे उनमें उहा मशीनरी मौजूदु आहे, लेकिन न का गाइनोकोलॉजिस्ट जेका आहे उहा अपॉइंट थियल आहे। नई वरी उते जेको आहे सो डेंटल सर्जन, नई वरी जेको सो उते कोई असिस्टेंट जेको आहे टेक्नीशियन उहो जेको सो आहे उते मौजूदु जेको सो अपॉइंट थियल। उनखां सवाइ पंहिंजो अमलो जेको आहे मेडिकल ऐं पैरामेडिकल उनजी खोट त ॾेई जो सो RHC आहे उनमें त रही आहे। ऐं उनखां सवाइ जेको आहे सो कंहिं बि अस्पताल में जेको आहे सो ज़रूरी जेका शइ हुजे थी, जेकॾहिं उन अस्पताल में को ज़ख़्मी अची वञे या का प्रेगनेंट औरत अची वञे, को झेड़े जो ज़ख़्मी अची वञे या ॿियो को ज़ख़्मी अची वञे, त उनखे ॿिए पासे रेफर या ॿिए पासे शिफ्ट कीअं कजे। उनजे लाइ ज़रूरी आहे त उन जेका RHC आहे उनमें जेका अस्पताल आहे उनमें एम्बुलेंस हुजे, लेकिन बदकिस्मती सां ॾेई जेका एम्बुलेंस 1992 में मिली हुई उहा नाकारा बणियल आहे, ख़राबु थियल आहे ऐं मुकमल तौर ते जेको सो वर्किंग कंडीशन में न आहे, उहा सिरुनि ते बीठल आहे। त हाणे जेकॾहिं इन क़िस्म जो को पेशेंट अची वञे जेको एमरजेंसी में कंहिं ॿिए पासे उनखे रेफर कजे, त उनखे जेको आहे सो हितां खां रेफर कीअं करे सघिजे।
उनखां सवाइ वापडा जो जेको सो वारा जेके आहिनि उहे RSC ॾेई जो जेको ट्रांसफार्मर जेको लॻल हो लाइट जे लाइ उहो जेको 2.5 साल थी विया आहिनि उन्हनि जी उहा बि शिकायत आहे जॾहिं उन्हनि सां मिलिजे थो त उहो जेको सो ट्रांसफार्मर उतां खां लाहे खणी विया आहिनि उते लाइट आहे कोन त जेके उन्हनि खे मेडिसन मिले थी उहा मेडिसन जेका फ्रिज में रखण जहिड़ी हुजे उहा जेका मेडिसन आहे कुते जी वैक्सीन आहे नांग जेको सो जी जेका वैक्सीन आहे उहा ख़राबु थिए थी ऐं ख़राबु थियण जा जेके से अंदेशा आहे उहे रहनि था उनखां सवाइ पाणी जेको आहे उते को पेशेंट अचे जेके मरीज़ अचनि था ऐं जेको अमलो आहे उनखे पाणी जी ज़रूरत पवे थी त पाणी जे लाइ स्टॉक जे जेका टैंकी ठहियल हुई उते तव्हां ॾिसंदो जेको किचिरो ई किचिरो आहे पाणी उनमें हिकु त अचे कोन थो ॿियो जेको जेके का सफ़ाई सुथराई हुजे त उनमें पाणी किथां खां जेको सो स्टॉक करे रखिजे त जेके मरीज़ अचनि था जेके ॿिया माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ पाणी जेको सो यूज़ कनि त कीअं कनि ऐं किथां कनि उनखां सवाइ ॿियो वॾे में वॾो जेको आहे उहो आहे त बदी ज़िले जूं ॿियूं RSCयूं आहिनि उहे जेको सो एमरजेंसी बुनियादनि ते 24 कलाकनि में हलनि थियूं लेकिन बदकिस्मती सां फ़क़ति ॾेई RSC अहिड़ी आहे जेका अञा ताईं जेको सो 6x6 में जनरल OPD में हले थी त असांजी जेका आहे सा गुज़ारिश आहे वस वारनि खां चूंडियल नुमाइंदनि खां CM सिंध खां जेको आहे सो हेल्थ जेको मिनिस्टर आहे उन खां ऐं DHO बदीन खां त जेको सो फिलफोर इन ॻाल्हि जो नोटिस वठे एमरजेंसी बुनियादनि ते हींअर COVID-19 जो ज़मानो हले पियो त एमरजेंसी बुनियादनि ते ॾेई जेका RSC आहे उनखे 6x6 मां हटाए करे ऐं 24 कलाक जी सर्विस में आंदो वञे त अची हितां ॾेई शहर उन जे आसपास जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको सो को रिलीफ मिली सघे ऐं उहो सुख जो कंहिं बि शहर जी तरक़ी ऐं उनजी मुआशरत जो जेको दारोमदार आहे उहो ज़मीनी राब्तनि सां जो आहे ऐं ज़मीनी राब्ता जेके आहिनि उनमें रोड जेके उनतां ई वॾो जेको आहे सो किरदारु अदा कनि था ऐं रोडनि जो हुजणु जेको आहे उहो ज़रूरी आहे लेकिन बदकिस्मती सां ॾेई शहर जेको आहे सो गुज़िरियल 20-25 सालनि खां ॿियनि शहरनि खां ऐं उनखां सवाइ सवे ॻोठ आहिनि जिन खां रोड न हुजणु सबबु जेको आहे सो कटियल आहे ॾेई शहर खां टड़ो बागो रोड ॾेई शहर खां डिगड़ी ॾेई शहर खां जेको झुॾो रोड आहे उनजी गुज़िरियल 20-25 सालनि खां अहिड़ी ख़राबु हालत आहे एतिरी ख़स्ता हालत आहे जो जेकॾहिं तव्हां को मरीज़ वठी वञो टंडे बागे ताईं या बदीन ताईं या डिगड़ी वठी वञो या मिरपुर ख़ासि वठी वञो तव्हां या उनखे झुॾे वठी वञो का प्रेगनेंट औरत वठी वञो त उहा जेको सो विच में जेको उहो एक्सपायर थी वेंदो उनजी विच में ई डेथ थी वञे थी इन क़िस्म जो रोड आहे जिते तव्हां सफ़र करण जो जेको सो तसवर बि नथा करे सघो त हिन रोड ते जेको आहे सो कीअं जेको आहे सो सफ़र कजे त कंहिं बि शहर जी जेको मुआशी सरगर्मियूं आहिनि उनजो जेको वापारु आहे उनजे लाइ रोडनि जो हुजणु ज़रूरी आहे अगरि रोड न हूंदा त उन शहर जो जेको वापारु आहे उन जेका मुआशी सरगर्मी आहे उहा मुकमल तौर ते जेका असां उहा ठप थी वेंदी आहे असां तक़रीबन हिते जेको सो ऑब्ज़र्व कयो आहे जेको सो माण्हुनि खां असां जेको सो ॿुधो आहे माण्हुनि खे जेको सो वञी उन्हनि खां पुछो अथऊं त वॾी उमिरि जा माण्हू चवनि था त असां पंहिंजी उमिरि में टंडो बागो ॾेई रोड टंडो जेको सो डिगड़ी ऐं ॾेई रोड जेको आहे उहो असां पंहिंजी ज़िंदगी में फ़क़ति हिकिड़ो भेरो जेको आहे उहो ठहंदे ॾिठो हुओ ऐं उन सां उन जॻह ते वरी जॾहिं असां नौजवान नसल खां इहो सुवालु करियूं था त छा तव्हां रोड खे कॾहिं ठहंदे कॾहिं रिपेयर थींदे या कॾहिं मरमत थींदे जेको सो ॾिठो हूंदो त 20-25 सालनि जा जेके नौजवान आहिनि जेको नौजवान नसल आहे उहो चए थो त असां पंहिंजी ज़िंदगी में हिन रोड खे कॾहिं बि ठहंदे या उनजी मरमत थींदे जेको आहे उहो नाहे ॾिठो त जंहिं शहर जा रोड एतिरा तबाह हाल हुजनि एतिरा ख़स्ता हाल हुजनि जंहिं शहर में रोडनि न हुजण जे करे ॿाहिरि जा माण्हू जेके से अचण जे लाइ तयार ई न हुजनि उते अचण जे लाइ राज़ी न हुजनि उते कारोबार करण जे लाइ राज़ी न हुजनि रोड न हुजण सबबु ॾेई शहर में जेको मुआशी जेका से तबाही थी आहे मुआशी सरगर्मियुनि खे जेको धकु लॻो आहे उन हिसाब सां तक़रीबन कोई 50% जेको माण्हू आहिनि उहा हितां खां लटपलान करे चुका आहिनि ऐं हिन शहर जा जेको 50 खां 60% जेको सो वापारी जेके आहिनि उहे बि हितां खां माइग्रेशन करे जेको सो हितां खां लटपलान करे ॿियनि शहरनि में कारोबार करण जे लाइ जेको उॾां सां हली विया आहिनि त जेकॾहिं इहा कंडीशन रही इहा सूरत रही जेको सो आईंदे जे लाइ ऐं मुस्तक़बिल में बि इहा सूरत रही त हिन शहर खे तबाह ऐं बर्बाद थियण खां जेको आहे सो केरु बि बचाए नथो सघे इन करे असांजी जेको आहे सो CM सिंध खां बस वारनि खां अपील आहे त फिलफोर जेको आहे सो ऐं चूंडियल नुमाइंदनि खां अपील आहे त फिलफोर हिन जी जेका ॾेई जेका शहर जा जेके रोड आहिनि उन्हनि जो नोटिस वठी इन्हनि ते को ध्यानु ॾिनो वञे त जीअं माण्हुनि खे ऐं हितां जेको माण्हू आहिनि आसपास जा ॾेई शहर जे जेके आसपास जा माण्हू आहिनि उन्हनि खे को रिलीफ मिली सघे ख़ुदा करे कोई ॾेई शहर में हिकिड़ो तरक़ियाती कमु शुरू थियो उहो आहे ॾेई पुलिस स्टेशन जी जेको आहे सो जेका नई बिल्डिंग जो कमु आहे लेकिन उहो कमु बि जेको आहे सो गुज़िरियल 6 महीननि खां बंदि आहे रोलड़े जो शिकार आहे उहो कमु अधु में जेको आहे सो पियो आहे ख़बरूं एसि ताईं अथनि उहो कमु जेको आहे उहो बि जेको आहे सो करप्शन जो शिकार थी वियो आहे इन करे बंदि आहे असांजी IG सिंध ऐं घरू वज़ारत खां जेको सो घुर आहे त उनजो जल्द खां जल्द नोटिस वठी उन बिल्डिंग जो जेको कमु आहे उनखे पाए तकमील ताईं पहुचायो वञे ज़माने में ॾेई शहर में हिकिड़ो ड्रेनेज सिस्टम बि ठहियो हो ऐं उहो ड्रेनेज सिस्टम जेको आहे सो अॻिते हली मुकमल तौर ते जेको आहे सो नाकाम वियो 75% मुकमल तौर ते उनजूं लाइनूं जेके आहिनि उहे तबाह थियल आहिनि उनजो नालो निशान बि जेको आहे सो नाहे रहियो
केरु तसवर बि न कंदो हिते को वॾा वॾा नाला हुआ 15-15-20 फुट जेके से ऊना इन जॻह ते नाला हुआ, हिते गटर सिस्टम बि हुयो ऐं जेको सो मुकमल तौर ते फंक्शनल बि हो। लेकिन 25% जेको आहे उहो बचो आहे वञी उन जेको ड्रेनेज सिस्टम जा, लेकिन उहो जॻह जॻह तां बंदि पियल आहे, चौक आहे, टुटल आहे, अमलो जेको आहे उनजी तमामु घणी शॉर्टेज आहे। हिकिड़ो ॿ जेको आहे सो जेको सो स्वीपर रखियल आहिनि, उहो कम खे पहचान ई कोन था। हिकिड़ो ॿ माण्हू इन समूरे जेको सो 25% जेको बचियल ड्रेनेज सिस्टम आहे उन ते कमु कीअं करे। बारिशुनि जो मौसम आहे, बरसातूं पवण वारियूं आहिनि, जेको सो बारिशुनि जे लाइ जेको सो वार्निंग जारी थी चुकी आहे। त ईअं न थिए त हिन दफ़े हर दफ़े ॾेई शहर जा माण्हू जॾहिं ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो उबता वञण जेको सो शुरू थिए थो ऐं गटर सिस्टम जेको सो पाणी खणी वञी शहर जो माण्हुनि जे घर में छॾे थो, माण्हुनि जे घरनि में गोॾे जहिड़ो चेल जहिड़ो जेको आहे उहो पाणी बि वञे थो ऐं माण्हू जेको पंहिंजे घर मां पंहिंजी मदद त पाण जेको आहे उहो पाणी उपाइनि था। हिन दफ़े ईअं न थिए त बारिशूं जेको आहे सो घणियूं पवनि ऐं साॻियो ॾेई जो जेको ड्रेनेज सिस्टम जेको 25% बचो आहे उहो पाणी खणी वञी माण्हुनि जे जेको सो घरनि में जेको सो उछले उते गॾु करे ऐं माण्हू उन साॻियो अज़ाब में अची वञनि ऐं वरी पंहिंजी मदद पाण जेको आहे उहो जेको सो पाणी पंहिंजे घर मां उपाइण शुरू थियनि। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे उनखे बि हिन जेको ॾेई जो जेको ही आहे इशू, इनखे जल्द खां जल्द जेको सो इन जो नोटिस वठी करे इन मसइले जो कोई हल कढणु खपे। चवण जे लाइ ॾेई शहर में हिकिड़ो वाटर सप्लाई बि आहे, लेकिन उहो ज़माननि खां जेको आहे सो नाकारा बणियल आहे। तलाउनि जी जेका चौदीवारी आहे उहा टुटल आहे, उन जेको सो मुकमल तौर ते जेको आहे सो उहा ख़तमु थी चुकी आहे ऐं उन जे जेको सो चौदीवारी टुटण करे जेको आहे उहो जानवर अंदरि जेको आहे सो उहो घुमंदा रहनि था तलाउनि जे इर्द गिर्द। लाइनूं जेके आहिनि शहर में जेके पाणी सप्लाई कनि थियूं, जेके शहर ॾांहुं वञनि थियूं, उहे हंधा हंधा टुटल आहिनि। शहर जो जेको 25% आबादी जेका ॾेई शहर जी आहे उनखे ई पाणी जेको आहे उहो मस्तु सप्लाई थी सघे थो, उहो मस्तु पइजी सघे थो। बाक़ी जेको 75% आहे लाइनूं उहो मुकमल तौर ते या त ख़तमु थी वियूं आहिनि या जेको सो नाकारा बणियल आहिनि या जेको सो टुटी जेको आहे भॼी भूरी जॻह जेको सो ख़तमु थी वियूं। माण्हू जेको आहे सो ॾेई शहर में पीअण जो जेको पाणी आहे, ॿिए इस्तेमाल जो जेको पाणी आहे उहो पंहिंजनि पैसनि सां जेको आहे उहो भराइनि जेको सो उतां खां जेको सो वठनि था माण्हुनि खां। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट के बार बार जो है उते हितां जा माण्हू ॾेई शहर जा माण्हू वफ़द करे विया आहिनि। बार बार निशानदेही करण खां पोइ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट उनजो कोई नोटिस न आहे वरितो त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ड्रेनेज सिस्टम जेको ॾेई जो उनजो ऐं वाटर सप्लाई जेको आहे उन्हनि ॿिन्ही जेके आहिनि जेके सिस्टम आहिनि, जेके इशू जेका असां हाईलाइट कया आहिनि उन्हनि जे लाइ कोशिशि करे का ॿिन्हिनि जे लाइ ड्रेनेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई जे लाइ का नई स्कीम जेका आहे उहा जारी कराइनि त जीअं जेके ॾेई शहर जा जेके माण्हू आहिनि उहे आहिनि जेको पाणी वठण वारे जेको अज़ाब आहे उन मां ई पाणी जेको उपाइण वारो पंहिंजे घर में अज़ाब आहे उन अज़ाब मां जेको आहे उहो माण्हुनि जी जिंद छुटी सघे ऐं माण्हू सुख जो साह खणी सघे। हाणे असां जेके जेतिरा इश्यूज़ जेके ॾेई शहर जेके हाईलाइट कया अथऊं, जेके जिनखे आइडेंटिफाई कयो अथऊं, उन सां जेके रिलेटेड जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खे उन सां जेके वस वारा जेके रिलेटेड आहिनि उन्हनि खे चूंडियल नुमाइंदा सिंध सरकार उन्हनि समूरनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा इंसानी बुनियादनि ते ॾेई शहर जी जेका आहे उहा सार लहो। जेके बि इशूज़ आहिनि, हर ॻोठ में हिकिड़ो ॿ इशू हूंदो आहे, हर शहर में हिकिड़ो ॿ मसइलो हूंदो आहे, लेकिन ॾेई शहर उहो वाहिद शहर आहे जेको मसइलनि जो गढ़ बणियल आहे ऐं ॾेई शहर उहो वाहिद शहर आहे जेको आहे सो मसलस्तान बणियल आहे। त असांजी वस वारनि खां सिंध सरकार खां ऐं जेके डिपार्टमेंट जिन जा असां इशूज़ हाईलाइट कया आहिनि उन्हनि खां घुर आहे त जल्द खां जल्द इन्हनि ते जेको सो नोटिस वठी इन्हनि जे जेके मसइला आहिनि इन्हनि जे हल जे लाइ का कोशिशि कनि, का जोगी कोशिशि कनि त जीअं हितां जे माण्हुनि खे ॾेई ऐं उनजे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उन्हनि खे को रिलीफ मिली सघे। उम्मीद तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो, लाइक कयो, घंटी जे बटन खे दबाए न विसारींदा, कमेंट बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।